जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में एक तमाम सुठी पूरे जोधपुर शहर लाइ एक ॾाढी ख़ुशख़बरी है कि असांजे जोधपुर शहर में हेमू कालानी चौराहे ते जेकी गुरसंगत दरबार है, इते असांजे समाज वारनि भाउरनि असांखे इहा निशुल्क जगह ॾिनी है। तंहिंमें असां महिलाउनि लाइ पंहिंजे घर जी जेकी ज़ाइफ़ाऊं आहिनि, घर में जेको कमु कंदियूं आहिनि, उन्हनि लाइ हिकु एग्जीबिशन हिते रखी वई आहे त उन्हनि जो छो न पाण प्रोत्साहन वधायूं ऐं उहे बढ़ी चढ़ी करे पंहिंजो समाज हिते अचे। उहा तारीख़ आहे 11 ऐं 12 जी अगस्त जो। पाण सभिनी महिलाउनि खे, सिंधी महिलाउनि लाइ पहिरीं बार इहा रखी वई आहे निशुल्क, त पाण खे बढ़ी चढ़ी करे हिसो वठिणो आहे ऐं उन्हनि खे साथ ॾियणो आहे। जी असांजी निशा भाभी, तव्हां छा चवंदा? ही असांजा ॿार अगरि अॻियां वधी चढ़ी पंहिंजो कुझु कमु अॻियां वधाइण चाहिनि था त उन्हनि लाइ असांखे इन्हनि ॿारनि खे प्रोत्साहित करियो वञे। जय झूलेलाल। चलो, असां तव्हांजो आशीर्वाद असांखे ईअं ई मिलंदो रहंदो त भाभी असां ईअं कम ॿिया बि कंदा रहंदा। आशीर्वाद साईं झूलेलाल साईं जो। जय झूलेलाल। असांजी प्रिया मेघराजानी भी कुछ पंहिंजा वीचार ॾे। जय झूलेलाल। अॼु मायूं लाइ किथे किथे अॻियां पहुची वियूं, घर में रही करे भी बिज़नेस संभाल त पंहिंजे घोट खे कुल्ले मां कुल्लो ॾेई करे अॻियां वधी सघे। त हीउ हिकु प्लेटफॉर्म ॾाढो सुठो रेखा ऐं भूमि कृपलानी कयो आहे, जेको अॻियां सॼे समाज खे वधाईंदियूं ऐं सभु सिंधियुनि माइयुनि लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि उहो अची करे थोरो अॻियां वधी करे पंहिंजे बिज़नेस खे साथ ॾींदियूं ऐं हिते हिकु स्टॉल लॻाईंदियूं, जेकी ॾाढी गर्व जी ॻाल्हि आहे सिंधी समाज। जय झूलेलाल। असांजी अध्यक्ष भूमि कृपलानी जी आहिनि, इन्हनि तमामु एॾी महिनत कई आहे त इन्हनि खां बि पुछो कि ही जेको बि आहे इन जे बारे में तव्हां कुझु ॿुधायो। जय झूलेलाल। जय श्री झूलेलाल। इन में मां इहो ई चईंदसि कि अध्यक्ष त चलो ठीकु आहे, हिकु पद आहे नॉर्मल सो, लेकिन जेको इन्हनि में मुंहिंजो पूरो सहयोग हर पल ते, हिकु हिकु कॉल, हिकु हिकु मिंट ते मूंखे जेको सहयोग मूंखे साथ ॾिनो आहे, रेखा जी धनकानी, जो कि मतिलबु एतिरो सुठो सपोर्ट कयो अथनि कि जंहिंखे चयो वञिजे न कि भई जिगर हूंदो आहे हिकिड़ी जिगरी जेको कॾहिं मिलिया न हुजे त बि एतिरो जिगरी। बसि उहा ई ॻाल्हि आहे कि इन्हनि जो सपोर्ट जे बिना और समाज जे गणमान्यनि जे सपोर्ट जे बिना ही कमु न थी सघे। जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। असांजो जेको रॉयल क्लब आहे, जेको रॉयल ग्रुप आहे, उहो हिन करे जुड़ियो आहे ताकि जेको सिंधी मायूं आहिनि, सिंधी महिलाऊं आहिनि, हुननि खे हिकु चांस मिले, हिकु मौक़ो मिले अॻियां वधण जो, हुननि जे टैलेंट खे असांखे निखारिणो आहे। ऐं हीउ जेको असां एग्ज़िबिशन लॻायूं था उहो सभु निशुल्क आहिनि त पंहिंजे टैलेंट खे अॻियां वधाए सघनि। हीउ हिकु ॾाढो मस्त प्लेटफॉर्म आहे। रितिका जी रॉयल सिंधी महिला मंडल द्वारा जेको ही कदम वधायो वियो आहे समाज जे तरफ़ां, ही सिंधी महिलाउनि खे प्रोत्साहित करण लाइ स्टॉलूं लॻाई वेंदियूं। पहिरियों दफ़ो ही निशुल्क हिकु प्रयास आहे ऐं हिन जी सफलता असांजे सभी मेंबरनि जे मथां आहे ऐं असां चाहियूं था कि सभु महिलाऊं अॻियां वधनि ऐं समाज जो नालो अॻियां रोशन कनि। जय श्री झूलेलाल। रॉयल सिंधी महिला ग्रुप जो कि हिकु सिंधी समाज जो वॾो ग्रुप ठहियो आहे, मतिलबु असां सोचियो ई न हो कि एतिरा असां खां जुड़ंदा वेंदा। अॼु माना प्रताप नगर मां, पावटा मां, मतिलबु जोधपुर जे हर कोने मां असां खां हिकु हिकु माई जुड़ियल